सिंध ऐं पंजाब जा सूबाई इलेक्शन कमिश्नर तब्दील। एजाज़ अनवर चौहान बलूचिस्तान ऐं शरीफुल्लाह सिंध जो सूबाई इलेक्शन कमिश्नर मुक़रर। इलेक्शन कमीशन ॿिन्ही इलेक्शन कमिश्नरनि जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। सिंध जी निगरान हुकूमत तकरारी ग्रेटर थल केनाल फेज़ 2 तहत चौबारा केनाल ठाहिण वारी रिथा ते एतिराज़ पारे छॾियो। एक्निक जे इजलास में सूबे जे मेंबर ऐं निगरान सूबाई वज़ीर यूनिस ढागा तरफ़ां सख़्त मुखालफ़त। एक्निक मां मंज़ूरी जो फ़ैसिलो मुलतवी कयो वियो। यूनिस ढागा जो चवणु आहे त चौबारा केनाल लाइ सिंधु दरिया में पाणी आहे ई न। मामिलो गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल ऐं प्लानिंग कमीशन वटि वियल आहे। उन्हनि जी मंज़ूरी खां अॻु एक्निक मंज़ूरी नथी ॾेई सघे। निगसमनि जे फ़ैसिलनि जो अख़्तियार बि निगरान सरकार वटि नाहे। पाकिस्तान वालारल कश्मीर जी ख़ासि हैसियत ख़त्म करण वारे क़दम खे बरक़रार रखण वारो भारतीय सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो रद्द करे छॾियो। निगरान पढ़ी वज़ीर जलील अब्बास जिलानी जो चवणु आहे त वालारल कश्मीर बाबति भारतीय सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो खेनि क़बूल नाहे। कश्मीरियुनि खे गॾियल क़ौमुनि जे ठाराहिन तहत हक़े ख़ुद इरादियत हासिल आहे। आलमी क़ानून 5 ऑगस्ट 2019 जे फ़ैसिलनि खे क़बूल नथो करे। वालारल कश्मीर आलमी सतह ते तस्लीम थियल तकरारी इलाइक़ो आहे। भारतीय सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में कश्मीर खे भारत जो अणटुट अंग करार ॾींदे चयो त आर्टिकल 370 जे ख़ात्मे जो हुकूमत वारो फ़ैसिलो बदनीयती ते ॿधल नाहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त आम चूंडूं अॼु थियनि या सुभाणे पर हर सूरत में थियणु घुरिजनि। इलेक्शन जी तारीख़ पोइ ते करणु इलेक्शन कमीशन जो अख़्तियार आहे। जेको लाडलो जेल में आहे तंहिंखे 30 सालनि दौरान तयारु कयो वियो। वोट जी सपोर्ट सबबि अफ़गान शहरियुनि जो हामी आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो अदालती क़त्ल थियो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सोच जमहूरी ऐं वाखाण जोगी आहे। पीपुल्स पार्टी आम चूंडूं हर सूरत में वक़्त ते कराइण जो मुतालबो करे छॾियो। ताज हैदर फैसल करीम कुंडी जी क़यादत में वफ़द जी चीफ इलेक्शन कमिश्नर सां मुलाक़ात। पीपी अखबारनि जो चवणु आहे त आम चूंडुनि में कंहिं बि क़िस्म जी देरि न थियणु घुरिजे। चूंडूं मुलतवी करण बाबति दरख़्वास्तुनि जी ॿुधणी न कई वञे। हर सूबे जी तकबंदियुनि जी डेटा चीफ इलेक्शन कमिश्नर हवाले कई आहे। बदिलियुनि ऐं मुक़ररनि बाबति एतिराज़ बि इलेक्शन कमीशन साम्हूं रखिया विया आहिनि। चीफ इलेक्शन एतिराज़ व्हाट्सएप ते मोकिलण जी तजवीज़ ॾेई छॾी आहे। पीपी मुख़ालिफ़ इतिहादनि जी हालत ख़राब थींदी। पीपी जे वफ़द चीफ इलेक्शन कमिश्नर सां मुलाक़ात दौरान नून लीग अॻवान ऐं अॻूणे DG FIA बशीर मेमण ख़िलाफ़ शिकायतुनि जा अंबार खोले छॾिया। मुलाक़ात जी अंदरूनी कहाणी साम्हूं अची वई। सिंध TV न्यूज़ जे ज़रियनि जो चवणु आहे त पीपी अॻवाननि जो चवणो हो त बशीर मेमण अॻूणे DG FIA हुअण जो नाजाइज़ फ़ाइदो वठंदे सरकारी ऑफिसरनि खे धमकाए रहियो आहे ऐं नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। खेसि रोकियो वञे त उहो ऑफिसरनि खे ढिॼारे धमकाए पंहिंजे अॻूणे उहिदे जो ग़लति इस्तेमालु न करे। चीफ इलेक्शन कमिश्नर पीपी अॻवाननि सां ॻाल्हाईंदे वराणियो त कानून जी भञकड़ी जो सबूत मिलण ताईं कंहिं ख़िलाफ़ कार्रवाई मुमकिन नाहे। के ऑफिसर कानून जी भञकड़ी जी शिकायत कई त ज़रूर एक्शन थींदो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त क़ौम ॼाण चाहे थी त पाकिस्तान छो पोइ ते रहिजी वियो आहे। 2017 में तरक़ी कंदड़ पाकिस्तान खे छो रोकियो वियो। मुल्क सां थियल ज़्यादती जे अज़ाले जो वक़्तु अची वियो आहे। पंहिंजी ज़ात खां मथे थी सोचणो पवंदो। दुनिया किथां खां किथे पहुची वई आहे ऐं हू नंढियूं नंढियूं शयूं ॿाहिरां घुराए रहिया आहिनि। केतिरा ई सवाल आहिनि किन जो जवाबु मिले थो किन जो न। अल्लाह ताला खिन क़ौम जी ख़िदमत लाइ चूंडियो आहे। मुल्की ख़िदमत इबादत वांगुरु करणी पवंदी। मेरिट ते फ़ैसिला करण जी कोशिश कई वेंदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी दहशतगर्दी जो ज़िम्मेवार PTI हुकूमत खे करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त जांच कई वञे त तालिबान खे ॿीहर पाकिस्तान में दाख़िल थियण जी इजाज़त कंहिं ॾिनी। PTI बानी हुकूमत दहशतगर्दनि खे जेलनि मां कढी आज़ादु कयो। PTI हुकूमत जी पॉलिसियुनि सबबि मुल्क ॿीहर दहशतगर्दी खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पाक फ़ौज ऐं पुलिस दहशतगर्दी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। दुनिया खे वालारल कश्मीर जे मसइले ते सोचणो पवंदो। भारतीय पार्लियामेंट ऐं सुप्रीम कोर्ट आलमी मुआहदनि खे ॿीहर लिखी नथा सघनि। सिंध सरकार 17 ज़िलनि में 404 हाउसिंग स्कीमुनि खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो। खैरपुर में 50, दादू 72, ठटो 22, हैदराबाद ऐं जेकबा जूं 19 स्कीमूं गैर क़ानूनी करार। डायरेक्टर टाउन प्लानिंग मूजिबि टंडे LIR जूं 26 हाउसिंग स्कीमूं बि गैर क़ानूनी आहिनि।
सखर जी 10 ऐं नवाबशाह जी 16 हाउसिंग स्कीमुनि खे बि गैर क़ानूनी करार ॾिनो वियो आहे। इसराइली आलमी दहशतगर्दी बरक़रार, गज़ा में वधीक 300 फ़लस्तीनी शहीद, 550 शहरी ज़ख़्मी, शहीद फ़लस्तीनी जो अंग 18,000 ताईं पहुची वियो। यहूदी फ़ौजी बमबारी में घर, अस्पतालूं, स्कूल, मस्जिदूं ऐं पनाहगाहूं तबाह। हमास जंगबंदी न थियण जी सूरत में समूरनि यरगबालनि खे क़त्ल करण जी धमकी ॾेई छॾी। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू दावा कई आहे त हमास जी केतिरनि ई वेढ़ाकनि हथियार फिटा करे छॾिया आहिनि। वेढ़ाकनि तरफ़ां हथियार फिटा करण जंग जे ख़ात्मे तरफ़ क़दम आहे। सिंध यूनाइटेड पार्टी ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग हवाले करण खे रद्द करे छॾियो। 16 डिसंबर ते मुज़ाहिरनि जो ऐलान। ज़ैन शाह जो चवणु आहे त हू पाकिस्तान समेत सिंध जी तरक़ी जा मुख़ालिफ़ नाहिनि। अवाम खे बेघर कंदड़ मंसूबो क़बूल नाहे। सूबाई ख़ुदमुख़्तियारी ठसे कब्ज़े जी सोच कंदड़ मंसूबनि ते अमल न थियणु घुरिजे। कराची जे इलाइक़े मच्छर कॉलोनी में हथियारबंदनि जी फायरिंग, 3 ॼणा क़तल। IG सिंध रिफ़त मुख़्तार मामले जो नोटिस वरितो। DIG ॾखण खां रिपोर्ट तलब। ऐं पाकिस्तान ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ पहिरीं टेस्ट मैच जी तयारी शुरू करे छॾी। 3 टेस्ट मैचनि जी सीरीज़ जी पहिरीं टेस्ट मैच 14 डिसंबर खां शुरू थींदी। डायरेक्टर मोहम्मद हफ़ीज़ तरफ़ां ऑस्ट्रेलवी क्रिकेट इंतज़ामिया ते छिती तनक़ीद। संदसि चवणु आहे त प्रैक्टिस दौरान पाकिस्तानी टीम खे तमामु घणी सुस्त विकेट ॾिनी वई आहे। स्लो पिच ॾियणु ऑस्ट्रेलिया जी हिकमत अमली थी सघे थी, पर खेनि परवाह नाहे।